अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। अॼु सुबुह जीअं मां लाइव आयो हुअमि उन महिल मां चयुमि त मां इनशाला जल्द वरी ॿीहर लाइव ईंदुमि, छो त मां हिकिड़े पंहिंजी ज़िंदगी में काफ़ी माण्हू मिलंदा रहंदा आहिनि, उते तव्हांजे सफ़र में मुलाक़ात थींदी रहंदी आहे। हिन डिजिटल दौर में मुंहिंजी जॾहिं काफ़ी आर्टिस्टनि सां मां प्रोग्राम कयुमि त उते बि इन मेले में हिकिड़ी आर्टिस्ट सां मुंहिंजी मुलाक़ात डिजिटली थी, वर्चुअली थी, फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी। ऐं जॾहिं पोइ वरी मूंखे हिकिड़े दोस्त हुन जो हिकिड़ो सॉन्ग मूंखे मोकिलियो, मूंखे डेडिकेट हुन कयो, छो त मां मोस्टली तव्हां ॾिठो हूंदो कारो वॻो पाईंदो आहियां, ब्लैक कलर में। त पोइ जॾहिं उहो सॉन्ग मां ॿुधो ऐं उन्हनि सॉन्ग जेको ॻायो आहे उन्हनि खे मां अप्रोच कयोमांव, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी। ऐं यकीन कयो मां आयो आहियां पाकिस्तान, हुननि सां मिलण जे लाइ मुंहिंजी पर्सनली ख्वाहिश हुई, छो त माण्हू खे जॾहिं को सॉन्ग वग़ैरह डेडिकेट कंदो आहे या का एप्रिसिएशन मिलंदी आहे त माण्हू खोजना में अची वेंदो त इहो केरु आहे, किथे आहे, त असां हिनखे लाइव ऐं ओरिजिनल ॿुधूं। उन जी जुस्तजू में लॻी वियासीं। अॼु मुंहिंजी उहा जुस्तजू पूरी थी आहे ऐं मूंसां गॾु आहे अदी निगत नाज़ एंड असलम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कहिड़ा हाल आहिनि? मां बिल्कुलु ठीकु आहियां। अदा अवां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह तंदुरुस्त आहियो ऐं अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे। मुंहिंजी त ख़ुशी जी इंतिहा हिन वक़्तु डबल थी वई आहे। जॾहिं मां आयो आहियां असलम सां मुलाक़ात थी, तव्हां सां मुलाक़ात थी, ठीकु आहे। असलम त मुंहिंजी ईअं सम्झो पाव न, अधु किलो न, मणो रत वधाए छॾियो। माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असलम आहे बि अहिड़ी सुठी तबियत जो, नाइस, बहितरीन बहितरीन। ऐं माशाल्लाह तव्हां ॿिन्ही जी मां जोड़ी ॾिसी करे न, यानी इंसान का जंहिं महिल ॿिनि इंसाननि जे विच में अखियुनि में चमक, हिक ॿिए खे ॾिसण में ख़ुशि थियणु, उहा मूंखे नज़र आई। यकीन कयो मुंहिंजी तव्हांजे लाइ नेक तमन्ना आहिनि, हमेशह दुआनि आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जीअं दोस्तो तव्हां मूंखे, तव्हां मोस्टली तव्हां अमेरिका में जॾहिं मां ड्राइव कंदो आहियां ऐं गाना हलाईंदो आहियां त उते अमूमन हिकिड़ो गानो हूंदो ई हूंदो आहे, कारो जोड़ो रोज़ न पाए। त उन जी जेका माना ॻायो आहे जितां स्टार्ट थियो, उहा असां सां अॼु गॾु आहे मोरो जी कोयल अदी निगत नाज़। जी अदी, तव्हां अगरि हुनजा ॿ बोल असांखे ॿुधायो त। ज़रूरु ज़रूरु। जी जी। कारा जोड़ा तू रोज़ न पा, मता के खेवणी न वनी, हो मता के खेवणी न वनी, कारो तिलक नजर खा लगा, कारो तिलक नजर खा लगा, मता के खेवणी न वनी, हो मता के खेवणी न वनी। वरी महिरबानी अदी, तव्हां जो मां जेतिरो शुक्रियो अदा कयां घटि आहे, छो त जॾहिं मां इहो सॉन्ग ॿुधंदो हुयुमि न लाइव, इनफैक्ट हाणे बि जॾहिं मां पंजाब खां अचां पियो या हाणे सुबुह असां सखर खां निकितासीं त इहो सॉन्ग ॿुधंदो अचां पियो, मूंखे यानी हिकिड़ी अंदरि में न ख़ुशी थिए पई त मां इहो वञी करे लाइव ॿुधां सॉन्ग ऐं इहो लाइव ॿुधां। यकीन कयो मां तव्हांजो जेतिरो शुक्रियो अदा कयां। जो तव्हां एतिरो परे खां अमेरिका खां हिते तव्हां आया हो ऐं हिते त तव्हांजो पंहिंजो ॻोठ बि आहे। जी जी, पनवाकिल। बिल्कुल पनवाकिल। त उतां खां तव्हां वरी मोरे आया आहियो, तव्हांजी मोहबत आहे ऐं तव्हां असांखे हिकिड़ी इज़त बख़्शी आहे। महिरबानी कुर्ब अदी। ऐं हाणे मां अदा असलम खे रिक्वेस्ट कंदुमि अगरि तव्हां धमाल ॿ मिसरा था, छो बिल्कुलु, जो त साईं जन हाणे थोरी देरि अॻु में असांखे थोरी ॿुधाई हुई, असां लाइव उहा हलाईंदासीं त तमामु हिकिड़ी यानी अहिड़ी त हुई धमाल साईं, जीअं ॿुधंदा आहियूं ऐं माण्हू झुमण ते मजबूर थी वेंदो आहे कलंदर साईं जी। त मां हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे तकलीफ़ ॾींदुमि। असल में धमाल ॿुधण खां पोइ जी जी कैफ़ियत इंसान जी ईअं थी वञे, मतिलबु वजद में अची थो वञे इंसान, ऐं कॾहिं ख़बर न पवंदी आहे, माण्हू मस्तु थी वेंदो आहे उन पंहिंजी कैफ़ियत में। बिल्कुलु। जीअं त मां सवेर ॿुधायो त असांजी सिंध में हिकिड़ी अनमोल तोहफ़ो ऐं गॉड गिफ्ट आहे। जी जी, असांजो लाल साईं, बेशक लाल शहबाज़ कलंदर, जेको बिल्कुलु असांजी सिंधड़ी में आहे, सो हुन जे करे असांजी सिंधड़ी आहे। जी जी,
मां उहा मस्त लाल जी तव्हांखे धमाल ॿुधाईंदुमि बिल्कुलु जेका असां शुरूआत जिथां कई। वाह 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 वाह, तमामु बहितरीन, वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मिली। हाणे बसि दोस्तनि खां बि इजाज़त वठंदासीं। दोस्तो काफ़ी तव्हांजे लाइ मैसेजिस अचनि था पिया, कॉमेंट्स अचनि पिया, माशाल्लाह ज़बरदस्त। महिरबानी। हे ॾिसो काफ़ी दोस्त महिरबानी, मोहबतूं अलाह करे कायम रहनि, तव्हां सां जुड़ियूं रहनि। असांजी इहा ई दुआ आहे, असां तव्हांजा दुआ गोयूं। ऐं असां आर्टिस्ट आहियूं सिंध जा आर्टिस्ट जेके बि आहिनि उहे पंहिंजी आवाम जे लाइ दुआ गोई हूंदा आहिनि। वॾी महिरबानी। अलाह सां ख़ुशि रखे चङो, अल्लाह हाफ़िज़। महिरबानी।